टंडोजाम मां इरफान अली खुश्क जी रिपोर्ट मुताबिक़ सुजाग नौजवान इथाद टंडोजाम ऐं जसकम टंडोजाम पारां मियाणी वारी जंग में अंग्रेज़नि ख़िलाफ़ विढ़ंदे शहादत माणींदड़ टंडोजाम वासी शहीद मीर जान मोहम्मद टालपुर ऐं मीर इस्माइल टालपुर जी याद में रेलवे फाटक वटि शहीदनि जी यादगार मेणबत्तियूं ॿारे गुलनि जी वर्खा कई वई। उन सिलसिले में मुख़्तसिर तक़रीब पिणु मुनक़िद कई वई, जंहिंमें ख़िताब कंदे एडवोकेट शिराज भट्टी, अहमद शेख, उमेर भट्टी, जावेद चांडियो, कामरान मेतलो, नियाज़ खोसो, नवाज़ चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो त उन्हनि खे मियाणी ऐं दुबे जी जंगुनि में सख़्त मुज़ाहिमत खे मुंहुं ॾियणो पियो। मियाणी जी जंग में टंडोजाम जा ॿ जवान मीर जान मोहम्मद टालपुर, मीर इस्माइल टालपुर ख़िलाफ़ वेढ़ में शिरकत कंदड़ टंडोजाम जे जथे जी नुमाइंदगी कई ऐं भरपूर मुज़ाहिमत कंदे शहीद थिया। हुननि चयो त सिंध खे पहिरीं अंग्रेज़नि ऐं हाणे पीपुल्स पार्टी लुटे छॾियो आहे। सिंध वासियुनि खे उन्हनि जा हक़ न पिया ॾिना वञनि। हीउ वक़्तु आहे त पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारे करप्ट हुकुमराननि ऐं जागीरदारनि मां जान छॾायूं।